हेलो बाबा, खैरियत त आहे न? हा बिल्कुलु खैरियत आहे। छो भला? त पोइ फ़ोन छो न पिया अटेंड कयो तव्हां? हा शोएब, दरअसल मां न्यूज़ ॿुधी रहियो हुउमि न, इन जे करे मोबाइल जी रिंग ई कोन ॿुधमि। मां त परेशान थी वियुसि न बाबा। ऐं शोएब, तूं अजायो एॾो जल्दी परेशान थी वेंदो आहे। छा कयां बाबा, तव्हांजी चिंता थी रहे न। छो तूं एॾी चिंता करीं शोएब? हर सहूलियत मूंखे ॾिनी अथई। ॿियो त कहिड़ो, मां हिते अकेलो आहियां पुटु, वसीम बि त आहे न मूं वटि। मूंखे पंहिंजे हुन लापरवाह भाउ जी सुठी तरह ख़बर आहे। वक़्त सां पाण संभाले वठंदो शोएब, हाणे हिन जी उमिरि छा आहे। छॾ बाबा, तव्हां बि कमाल था करियो। अहिड़ा जुमिला इस्तेमालु करे खानो ख़राबु करे छॾियो अथव वसीम जो। शोएब, हिकु त तूं कार जी जल्दी हूंदो आहे। लाइट त आहे न? हा, थोरी देरि में वञण वारी आहे। सोलर सिस्टम में यूपीएस वसीम ठीकु करायो? घरां निकिरी त वियो आहे, चए पियो त कंहिं मिस्त्रीअ खे वठी थो अचां। छा मुसीबत आहे? वसीम ॾाढो लापरवाह आहे। मूं हुनखे चयो त टाइम सां सेट कराए छॾे। थधो थी यार। चङो बाबा, मां फ़ोन कटियां पियो, वसीम सां राब्तो कयां थो। ठीकु आहे। ऐं महिरबानी करे मोबाइल पंहिंजे घर में रखो, रिंगटोन जो वॉल्यूम वधायो ऐं टीवी जो वॉल्यूम घटि कयो। ओके ओके, ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़। वॾी ॻाल्हि आहे, जंहिं वक़्तु ॾिस त फुल वॉल्यूम ॾेई वेठो तो न्यूज़ ॿुधे। न्यूज़ में आहे छा, टेंशन खां सिवा। मां त दुआऊं थो घुरां त जल्द न्यूज़ जी आख़िरी क़िस्त हले ऐं हिन प्रोग्राम मां जान छुटे। हाँ बाबू। सॉरी बाबू, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अंग्रेज़नि सोरी जो लफ़्ज़ इजाद कयो आहे, पर इहो अची असां मां फाथो। न पियो पिया गाज़ी, खैरियत आहे? भाभी दवा नहीं दिया बस? हाणे घणो मिचलो न थी। ॾेता हाल हवालो, हिन महिल ताणी सोलर सिस्टम में यूपीएस ठीकु कराई। भाऊ उते ही बीठा, मिस्त्री तो वांदो थे न। लारकाणे में भला हिकिड़ो ई मिस्त्री आहे छा? भाऊ तूफान जे करे माण्हुनि जो घणो नुक़सान थियो आहे न। हाणे मिस्त्रियुनि ते पड़ था पवनि। 2-3 रुपया मिस्त्रियुनि खे वधीक बासींदे त उहे तोसां उन महिल ई हलिया हलंदा। भाऊ तव्हां दिलि जाए कयो। महिरबानी करे लाइट खां वञण खां अॻु घर वञी पहुचो। जॾहिं बि भाउ जी कार ईंदी त मुंहं ते 12 वञे प्रोग्राम हा थी यार आकाश जो तुंहिंजो जीअण हराम करे वेठो आहे। मां यूपीएस ठाराइण जे लाइ घरां निकितो हुयुसि। बिजली वारे खे घर वठी वञण जे बदिरां मां तव्हां वटि पहुतो आहियां। मतलब तो हाणे वञणो पवंदो हुतो? हा, लाइट वञण वारी आहे। बाबा परेशान थींदो।
वसीम उन्होंने तव्हां पंहिंजा ये मसला वञी ॿाहिरि हल कयो खामखा मुंहिंजे ते रोज़गार खे ख़राब न कयो उन्होंने शहजादा हिनखे चएसि जा हिते राति खेॾे जा शर्त जा खटियल पैसा हिते ॾे ॾिस न रोज़ खटे हलियो थो वञे अॼु असीं असुल न छींदासीं उन लाइ नंढड़े में ॿारनि वांगुरु पैसा हाराए पोइ हिते रोज़ आहे ॾिस त सही न हाणे हलो हाणे त हलो हाँ कमाल बस हाणे कोई मदद करण लाइ वसीम लाइ को साथी खपे साथी अचणु खपे त पोइ असां केरु बाक़ी ओ चरिया असां दोस्त आहियूं साथी न आहियूं न्यूज़ चैनल का सख्त नफरत थी छा थियो आहे शोएब ख़ैर त आहे शोएब आख़िर कंहिंखां नफ़रत थी बस यार न्यूज़ का है न्यूज़ वाले चैनलनि खां शोएब मां मुतफ़िक़ आहियां टीवी में यार दिल थी चवे त न्यूज़ चैनल वारनि खे कमु आणा वाह वाह मां बि इहो बि सोचियो छॾ बाबा छॾ पुछलाईं त असां ग़रीबनि खे ॾे न बड़े
छा मसइलो आहे ॿुधाए बि नथो पंहिंजे तरीक़े सां ख़ुदकुशी कंदो आहे बाबा जो तो खेर आहे तो कावड़ तो वसीम ते थी चढ़े। अरे बाबा ये नौजवान होता ही लापरवाह तू तो मेहरबानी करे होॾे हली वे। नौजवान लापरवाह हूंदा आहिनि, मां बाक़ी कुराड़ो आहियां। तव्हांखे त ख़बर आहे मां केॾो परेशान ऐं हींअर छा महसूसु करे रहियो आहियां। साईं तव्हां छा महसूसु करे रहिया आहियो असांखे थोरो ॿुधाईंदो? सर तव्हां हींअर लाइव प्रोग्राम में आहियो, छा महसूसु करे रहिया आहियो?
पैसो तमाम थींदो वसीम। उन्हनि कहिड़ो ज़ुल्म थो करी? 2-3 जे करे माण्हू मारींदे। वापस हली खेॾे या खटियल रक़म वापस करे। उन्हनि न ई मां खेॾंदुसि न ई मां रक़म वापसि कंदुसि। त पोइ हिते तुंहिंजो लाश पियो हूंदो बचा। लख जी लानत हुजे झंड पिलो और अरे वसीम पुछा रे पैसा। छो खैरियत आहे? न मां खेॾंदुसि न ई वरी मां पैसा वापसि कंदुसि। ख़ैर करिणो अथसि त हिते खटियल रक़म ॾे, वरना रत कुता न चटींदसि। हे वटि पुनल तर वितऊं ऐं घटि पढ़ाए 5000 बुराई पुनल बणिया कर वितऊं। क्यों यार शहजादा ये तो नशा जी लोग यार वसीम पैसो यार शइ नाहे, ही सफ़ा चरियो अथई। गोली हलाइण में देरी न आहे कंदो। कोई इहो पैसो कहिड़े कम जो? हल बाबा हल, तव्हांजे करे सॼो ॾींहुं मुंहिंजो हल। अचो न अचो, तव्हां मुंहिंजे लाइ पलान कंदव।
मूंखे त जनम ई तो ॾिनो आहे। तूं ज़रूरु कंहिं ग़लतफ़हमी जो शिकार आहे। छा तोखे वाक़ई ईअं थो लॻे? हे कुराड़ा, ग़लतफ़हमी जो मां न, पर तूं शिकार आहीं। मूंखे मारण मां तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? मूंखे को बि फ़ाइदो न पवंदो। उहे आख़िर मूंखे छो थो मारणु चाहे? मां तोखे नथो मारणु चाहियां, तूं पंहिंजो पाण खे पाण मारणु चाहियां। तोखे कंहिं पैसा ॾेई मोकिलियो आहे मूंखे मारण लाइ? बिल्कुलु न। मूं सां आख़िर कहिड़ी दुश्मनी थी? मूंखे जनम ॾेई तो पंहिंजो पाण सां पाण दुश्मनी कई। ख़बर अथई मां केरु आहियां? मां तुंहिंजो उहो ख़ौफ़ आहियां जंहिंखे तूं पंहिंजे अंदर में जनम ॾिनो आहे। मां तुंहिंजो उहो वहम आहियां जेको तो पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ में पालियो आहे। मां तुंहिंजो उहो वहम आहियां जेको तोखे लॻंदो आहे ऊंदे थींदे ई मूंखे कोई मारे छॾे। मुंहिंजो पीउ ॾाढो सख़्तु मिज़ाज हूंदो हो। नंढपण में कयल नंढड़ियुनि ग़लतियुनि जी सज़ा में तरह ॾींदो हो, जो मूंखे घर जे गोदाम में बंदि करे छॾींदो हो। जिथे ॾाढी ऊंदहि हूंदी हुई ऐं उते मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो हो। इहे महसूसु थींदो हो त ॼण कोई आहे जेको मूंखे मारे छॾींदो। ऐं इहो ख़ौफ़ अॼु ताईं मुंहिंजो साथ नथो छॾे। अॼु ताईं ऊंदहि खां मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे। जॾहिं तूं मूं जहिड़ी ख़तरनाक बला खे जनम ॾेई पालियो आहे त पोइ घणो कुझु बर्दाश्त करिणो पवंदो इंसानी। जेसीं ताईं तूं ज़िंदा आहे मां तोखे रिजा जा मौक़ा ॾींदो रह ऐं हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो अंत आहे। इतिया वसीम मूंखे मारण थो चाहे। छा कोई कोन हिते
वसीमा वो मूंखे मारण थो चाहे वो हिते आ नंढड़ा ने ॿारहं आंगुर अपने सहारा है पोइ हिते रोदा हिते बीजा छह वेठो अचे ॻाल्हाईंदे न हेॾो बी जॾहिं पियूं थिए पोइ हिनखे चएसि जा हिते रांदि खेॾे जा शर्त जा हारायल पैसा हिते ॾे आओ ये वर तू मेरे पंचण हल तू मेरे लताड़ तू पिया पकड़े आओ ये पकड़े हलंदा हलो आस्ते आ हल हिकड़े केरा के खा विकड़े केरा के विकड़े के केरा के विकड़ा हल सही आ किर खेरा कपड़न जो खेरा किर ए चार हा इहो सिलो न आहे बाबा तव्हांजो इहो सिलो न आहे ॿांह हेठि लाहियसि हाणे त मां हेठि करणी आहे न तव्हांखे हुन वटि पिस्टल अची वियो हाणे जेसि जुमिलो अॼु तुंहिंजो किसो तमामु कंदुसि वसीमा छो खैरियत आहे हिते हा तुंहिंजो थी ख़ैर करणो थी त रक़म मोटाए न त अॼु कुता रत चटींदई ख़ैर करणो थी त रक़म मोटाए वरना कुता रत चटींदई बियो खीसे में पैसा थी शहज़ादो जेको आहे यानी गुलशेद पैसा कढे थो पंहिंजे खीसे मां बसि कर बियो मां न खेॾंदुसि न रक़म वापसि कंदुसि आराम सां हुनखे पिस्टल आहे चवेसि न न मां खेॾंदुसि न रक़म वापसि कंदुसि सीमा कुनल न ई मां खेॾंदुसि न ई मां रक़म वापसि कंदुसि त पोइ अॼु हिते तुंहिंजो लाश पियो हूंदो बच्चा ओए अॼु तुंहिंजो लाश पियो हूंदो हिते बच्चा ॿिए ते हा ओए हिते तुंहिंजो लाश पियो हूंदो बच्चा अचो हिक ॿिए सां तव्हां बि अचो हलो भॼी वञो अॼु तुंहिंजो किसो तमामु कंदुसि वसीमा उथो तव्हां मुंहिंजे लाइ पलान रखंदव हलो तव्हांजे करे मां पलान रखंदव मुंहिंजा बियो हाणे जेसी ताईं तूं ज़िंदा आहीं मां तोखे दिजां जा मुखिया ॻोल्हींदो रहंदुसि ज़िंदा आहीं मां तोखे गुज़ारण जा मुखिया ॻोल्हींदो रहंदुसि बेहदनी अज़ाब हुनखे हीअं करे जीअं रोशनी लॻे सज़ा त तूं न चुर तूं ते बि ओ हीअं हा हे सही आहे हलंदो